नाज़रीन, बदीन में पब्लिक सर्विस पास नर्सिंग स्टाफ 3 महीननि खां रहियल पघारूं ऐं रिस्क अलाउंस न मिलण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे बदीन मां अली मोहम्मद शाहानी। नाज़रीन, कमीशन पास नर्सिंग स्टाफ तरफ़ां ऐवान साफ़त बदीन अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो पियो वञे। इन हवाले सां अचो त इन्हनि सां ॻाल्हायूं त वधीक संदन छा चवणु आहे। 3 महीना पहिरीं हिकिड़ो इहो लेटर जारी कयो वियो त जेको आहे सो कोरोना में तव्हांखे ड्यूटी ॾियूं था। असां कमीशन पास ऑलरेडी करे चुका हुआसीं। हिननि असांखे 89 ॾींहंनि जे लाइ भर्ती कयो ऐं हाणे वरी कॉन्ट्रैक्ट पिया था ॾियनि, जॾहिं त असांजो मुतालबो रेगुलराइज़ेशन जो आहे, रिस्क अलाउंस जो आहे ऐं जेको बि असांखे जेके बि असांजा मुतालबा आहिनि उन्हनि जो आहे। असां हाणे कॉन्ट्रैक्ट नथा चाहियूं, असां रेगुलराइज़ेशन चाहियूं था, असांखे रेगुलराइज़ कयो वञे। सिंध पब्लिक सर्विस कमीशन 8000 मञा 2300 नर्सिस पास थिया आहियूं, जिन खे सिंध गवर्नमेंट पको करण जे बजाय कॉन्ट्रैक्ट ते 3 महीने जे लाइ कोरोना में ड्यूटी लॻाए छॾी आहे। हींअर बि असीं DHO में सैम्पलिंग ते ड्यूटी पिया करियूं, सिविल अस्पताल बदीन में आइसोलेशन वार्ड में, हथा के एक्सपो सेंटर खां वेंदे आइसोलेशन ताईं सभिनी हंधि असां जेको 2300 नर्सिस आहियूं उहे रेगुलर कॉन्ट्रैक्ट रखी करे असांखां कोरोना में ड्यूटी बि वरिती वञे। बावजूदि उनजे सिंध गवर्नमेंट न असांखे सैलरी ॾिनी आहे, न हाई रिस्क अलाउंस ॾिनो आहे। असांजा घणेई नर्सिस कोरोना पॉजिटिव थी विया आहिनि। असां इहो हुकूमत सिंध खां मुतालबो था करियूं त इहो कहिड़ो ज़ुल्म आहे, असांखे रेगुलर कयो वञे। असांजे दोस्त आहिनि, असां पाण आहियूं ऐं मुख़्तलिफ़ ज़िलनि में 2300 एम्प्लॉय असां पास थियासीं सिंध पब्लिक सर्विस कमीशन में। असां वरी महिनत सां रिटर्न क्लियर कईसीं। उनखां पोइ अची कोविड-19 में ड्यूटी कयो 3 महीननि लाइ। उनखां पोइ जीअं तीअं तव्हां असां वक़्तु आला सेठ जा तव्हांखे रेगुलर कंदासीं। अॼु 3 महीना पूरा थी चुका आहिनि, न असांखे रेगुलर कयो आहिनि, न असां 3 महीननि जी सैलरी ॾिनी आहिनि, न असांखे इन जेको बेनिफिट मिलियो आहे। ऐं 3 महीननि खां असां पंहिंजे घरनि खां परे रही रहिया आहियूं, अलॻि क्वार्टरनि में रही रहिया आहियूं। इन जो सबबु इहो आहे त तव्हांखे ख़बर आहे कोविड-19 में जो टीम घर करे कमु थो करे, उनजो घर वञणु वॾो हाई रिस्क आहे। असां नथा चाहियूं असां पंहिंजी फैमिली खे बि डिस्टर्ब करे ठाहियूं, ख़ुदि बि डिस्टर्ब करे ठाहियूं, पर ड्यूटी जो टाइम सुबुह आहे राति बि ड्यूटी करे रहिया आहियूं। असां हिन ॾुखे वक़्त में मुल्क जो साथ ॾेई रहिया आहियूं ऐं महिरबानी असां CM सिंध सां बि आहे त असांजो साथ ॾिनो, असां रेगुलर कयो वञे। नाज़रीन, एहतिजाज कंदड़ कमीशन पास नर्सिंग जे हिन नौजवान जो चवणु हो त असां कोरोना वबा में 3 महीननि खां वठी मुसलसिल हिते ड्यूटी करे रहिया आहियूं। असांखे न त रेगुलर कयो पियो वञे, न ई असांजी पघार जारी कई थी वञे। हिननि जो मुतालबो आहे त हिननि जी फ़ौरन जेका पघार रहियल आहे इहा जारी करे ऐं हिननि खे रेगुलर कयो वञे। कैमरामैन आसिफ अली सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़।